ज़ाल मुड़स खां वधीक परेशान पाड़े वारा मायूं हैड़े अदी तोखे औलाद कोन्हे मर्दन दे एतबार न कजा छा कंदो ही बद 5 साल इंतजार कंदई जे बार न थई त बी ज़ाल कंदो बी शादी कंदो पंहिंजे माशरे में बी शादी मना त नांग सूंदे वियो माई जीअरे जड़ी मरी पई फिलानी जगह ते पहुच बस मूंखे ॿार थींदो कोन हो असांजो बस पहुचण बस ॿार थी वियो अल्लाह जा बना औलाद बार एक नेमत है इन नेमत के अंबियान अल्लाह का तलब कयो ता ज्यादा समझो कि इंसानी वसी गाल है जिक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया قال إني وهن لكم مني واشتعل الرأس شيبا ولم أكن بدعائك رب شقيا وإني خفت الموالي إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله وأرسله بالحق بشيرًا ونذيرًا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل فاتخذتم من دونه أولياء لا
यमलिकून लिअन्फुसिहिम नफ़अन वला ज़र्रा रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साकी कौसर खैरुल वरा अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात मुबारक ते हुजन, जिनकी अल्लाह ताला हिन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसिर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, इस्लाह माशरा के हवाले से इंतजामिया के तरफा मौजू दिनो वियो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे माशरे ते नज़र विझूं गहराईअ सां, मुझो ख्याल है भलाई घट नजर इंदी, मदाई घणी नजर इंदी। अज माशरे में शिरक आम है, बिदात आम है, मस्जिदूं वीरान आहिनि, माज़ारूं महफ़िलूं असां जूं आबाद आहिनि। होटलनि ओताकनि में बाज़ारुनि में पैर रखण जी जगह न आहे। मस्जिद में ॻोल्ह त माण्हू तव्हांखे न मिलंदा। शराब आम वापराई वञे पई। बेहयाई, बदकारी, बद अखलाकी, मिलावट, बेईमानी, रिश्वत, चोरी, दगाबाजी, बेपर्दगी। वक्त मिलियो आहे 45 मिनट। हाणे मूंखे ॿुधायो त छा ते ॻाल्हायां। अॼु तौहीद जो नालो मुख्तसर रहिजी वियो। अॼु केतिरा माण्हू तौहीद खां वाक़िफ़ न आहिनि, शिरक में मुब्तला आहिनि। मुसलमानों याद रखिजो, जेकर को शख्स इन शिरक जी हालत में मरी वियो, उन शख्स की बख्शिश न थींदी। खालिक कायनात जो वाइदो कयो आहे त हर एक खे माफ़ करे सघां थो, कंदुसि, पर मुशरिक जी बख्शिश न थींदी। मना इहो कायनात में वॾे में वॾो गुनाह, वॾे में वॾो ज़ुल्म आहे।
इन जे लाइ त लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे नसीहतूं कयूं। हिकु इहा बि हुई, या बुनय्या ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। ओ मुंहिंजा पुटड़ा, तूं रब सां कंहिंखे शरीक न कजां, छो जो शिरक वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो वियो त साईं हिन धरतीअ ते, हिन ज़मीन ते, हिन काइनात में वॾे में वॾो जुर्म, वॾे में वॾो गुनाह कहिड़ो आहे? फरमाए तूं रब सां गॾु कंहिंखे शरीक करी, हालांकि मालिक तोखे पैदा कंदड़ आहे। माना शिरक हिकु वॾे में वॾो ज़ुल्म ऐं वॾे में वॾो जुर्म आहे। सम्झणु घुर्जे त आख़िर इहो आहे छा? मक्के जा काफ़िर उन दौर में, अल्लाह क़ुरान में चए थो मुंहिंजा पैगंबरनि खां पुछ त सही, कुल लिमनिल अर्दु वमन फ़ीहा इन कुंतुम तअलमून सयक़ूलून लिल्लाह क़ुल फला तज़क्करून। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन मक्के जे काफ़िरनि खां को सवाल कर त ज़मीन ऐं जेको कुझु ज़मीन में आहे उहो कंहिंजो आहे? सयक़ूलून लिल्लाह, अन क़रीब हिन जे ज़बानुनि मां इहा ई ॻाल्हि निकिरंदी, हिन सभिनी जो मालिक ऐं वारिस अल्लाह आहे। क़ुल फला तज़क्करून, जो अञा बि तव्हां नसीहत हासिल नथा कयो। छा मालूम थियो त मक्के जा काफ़िर बि रब जा मुनकर कोन हुआ, अल्लाह खे मञींदा हुआ त ज़मीन बि उन जी आहे, ज़मीन में जेको कुझु आहे उन मालिक पैदा कयो आहे, उन खां सवाइ ॿियो को ख़ालिक कोन्हे। कुझु क़ुरान जो सूरत मोमिनून मां मूं तव्हांजे साम्हूं आहे तिलावत। कुल मन बियदिही मलकूतु कुल्लि शैइन वहुव युजीरु वला युजारु अलैहि इन कुंतुम तअलमून सयक़ूलून लिल्लाह क़ुल फअन्ना तुसअरून। ओ मुंहिंजा पैगंबरनि खां सुवाल कर, ही ज़मीन या आसमान जी बादशाहत कंहिंजी आहे, उनजो मालिक ऐं वारिस केरु आहे? सयक़ूलून लिल्लाह। इहे ई मके जा काफ़िर तव्हांखे चवंदा आहिनि क़रीब त अल्लाह आहे, जो त पोइ तव्हांखे केरु बि जादू करे, तव्हांखे थियो छा आहे? जॾहिं क़बूल बि कयो था त हिन जो मालिक बि अल्लाह आहे, ख़ालिक बि अल्लाह आहे, सतनि आसमाननि खे रब पैदा कयो आहे, अर्श अज़ीम जो बि उहो मालिक आहे, असांजो बि उहो पैदा कंदड़ आहे, त पोइ अल्लाह चए थो त आख़िर थियो तव्हांखे छा आहे? छो पिया मूंखां परे वञो? पोइ भला ॿुधायो हुननि जो अक़ीदो छा हो? खोले ॾिस सूरह यूनुस। वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यदुर्रुहुम वला यनफउहुम। कि अल्लाह फरमाए थो इबादत कंदा रहंदी जेके इन्हनि खे नफ़ो न नुक़सान, माना मूंखां सवाइ जिनजी इबादत ई करे रहिया आहिनि, न इन्हनि खे को नफ़ो थो मिले उतां खां, न वरी नुक़सान। भई जेकॾहिं नफ़ो नुक़सान बि न आहे त आख़िर कहिड़ी वजह आहे? हाउलाए शुफाअना इंदल्लाह, चवंदा ही जेके गुज़री चुका आहिनि ही अल्लाह वटि असांजा सिफारिशी आहिनि। ॻाल्हि खे सम्झो आहे छा था चवनि? असां जेकर हिननि जे लाइ कयूं था, इबादत कयूं था, जेको कुझु बि कयूं था, त नफ़ो नुक़सान बि जेको आहे वाकई अल्लाह जे हथ में आहे, पर जीअं त ही अल्लाह जा प्यारा आहिनि, ही अल्लाह वटि असांजा सिफारिशी आहिनि, उन करे असांजी हिननि ताईं, हिननि जी अल्लाह ताईं, अल्लाह क़ुर में साफ़ फरमायो त इहा उहा ॻाल्हि आहे जेका मूं ज़मीन में चई न आसमान में, तव्हां हथ किथां कई?
इहा ॻाल्हि त मूं न ज़मीन वारनि खे ॿुधाई न आसमान वारनि खे न मूंखे ख़बर आहे तव्हां ख़बर किथां हासिल कई त आऊं बग़ैर सिफ़ात जो नथो ॿुधां माना हुननि जो अक़ीदो हुयो त इहे अल्लाह वटि असांजा सिफ़ारिशी आहिनि नफ़ो नुक़सान हाणे ॻाल्हि इहा आहे त सिफ़ारिश फर्ज़ कयो त जेकॾहिं कंहिं माण्हू खे तव्हांखे सिफ़ारिश कराइणी आहे आख़िर कंहिंखे चवंदो त अॻिले खे सिफ़ारिश थींदी न अल्लाह चए थो त ॻाल्हि आहे त जिन खे तव्हां सिफ़ारिशी ॻोल्हियो पिया त इहे मूं ताईं सिफ़ारिश था कनि पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि ताईं तव्हांजो आवाज़ पहुचे ई कोन थो लहू दावतुल हक़ والذين يدعون من دونه لا يستجيبون لهم بشيء إلا كباسط كفيه إلى الماء कि हुनखे पुकारण हक़ आहे कंहिंखे पुकारण हक़ आहे लहू दावतुल हक़ कि जेकॾहिं पुकारण जो हक़दार आहे सॾण जो हक़दार आहे आवाज़ ॾियण जो मुसीबत जे वक़्त जे सॾण जो हक़दार आहे उन मालिक खे सॾींदा कयो अम्मन युजीबुल मुस्तर इज़ा कि केरु आहे जेको लाचारे बेवस जी दुआ खे ॿुधण वारो आहे ख़ाली ॿुधे कोन जंहिंजी मुसीबत खां परे करण वारो आहे या जो त तव्हांखे क़ुर में मिसाल ॾियां वज़न्नून ज़ाब मुग़ाज़िबन फज़न्ना अल्लन नक़दिर अलैहि फनादा फी ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन फस्तजबना लहु वनज्जयनाहु मिनल गम वकज़ालिक नुंजिल कि नूह अलैहिस्सलाम मच्छी वारो जॾहिं मूंखे सॼाई तकलीफ़ुनि में वज़न्नून ज़ाब मुग़ाज़िबन फज़न्ना अल्लन नक़दिर अलैहि जॾहिं कावड़ में निकिरी वियो तीअं खे सम्झ असीं त हुन ते मथां ताक़त नथा रखी सघूं फनादा फी ज़ुलुमात जी ऊंदा में मूंखे सॼाई राति जी ऊंदा समुंड जी ऊंदा मच्छीअ जे पेट जी ऊंदा हुजे अल्लाह जो नबी आहे अल्लाह ताला फरमाए त मूं हुनखे क़ैद कयो छमे मच्छीअ जे पेट में किथां सॼी न नैनवा जे इलाइक़े जंहिंमें मौजूद हुयो न उन सॾ खे ॿुधो आहे न उन्हनि ॿेड़ी वारनि सॾ खे ॿुधो आहे न दुनिया जे कंहिं माण्हू सॾ खे ॿुधो आहे कंहिं ॿुधो नादा फी ज़ुलुमात ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन जी ऊंदा हिन में मूंखे पुकारण लॻो ओ मुंहिंजा रब मूं पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे तूं पाक आहीं फस्तजबना लहू वनज्जयनाहु मिनल गम जी मूं हुनजी दुआ खे क़बूल कयो हिनखे गम मां निजात ॾिनी मां वकज़ालिक नुंजिल मुमिनीन ओ दुनिया वारो कन खोले ॿुधी छॾियो कि ईअं मोमिननि खे निजात ॾींदो आहियां ईअं न त ख़ाली मूं यूनुस अलैहिस्सलाम खे निजात ॾिनी न ऐं ईअं ई गमनि मां निजात ॾींदो आहियां इब्न अबी हातिम जी रिवायत आहे अल्लाह जो रसूल फरमायो त जेकॾहिं को मुस्लमान खे मुसीबत में कंहिं तकलीफ़ में गिरफ़्तार हुजे ऐं इहा दुआ यूनुस अलैहिस्सलाम वारी ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन पढ़ंदो रहे यकीनन अल्लाह हुनखे आजो आज़ाद कंदो गम लहू दावतुल हक़ सूरत रात में छा फरमाए मालिक खे पुकारण हक़ ऐं सच्चा कि मुखां सवा जिन खे पुकारी पिया ला यस्तजीबून बिशैइन इल्ला कबासित कफ़ैल अलमाء लियबलुग फमा हुव बिबालिगी कि ए इंसानो कन खोले ॿुधी छॾियो हाणे मुखां सवा जिन खे बि सॾीनि पिया कंहिंजो मिसाल ई आहे त को माण्हू पाणीअ जे मथां बीठो हुजे हथ डिघा करे पाणीअ खे ॾे ऐं पाणी खे चयो त मुंहिंजे वात में फमा हुव बिबालिगी कि पाणी हली करे कॾहिं बि तुंहिंजे वात में कोन पवंदो ईअं थियो आहे कॾहिं बाबा तव्हां ज़िंदगी गुज़ारी आहे
खूह जे मथां बीह जो खूह मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, हाणे मौत कढण जे लाइ का शइ कान्हे, महिरबानी करे थोरो मथे पंहिंजे पाणी खे कर या पाणी खे जो मथे ॾांहुं पीआं तोखे। कॾहिं ईअं थियो आहे? कोन थियो आहे न? कि हिननि जो मिसाल बि इहो अथव जेके चवंदा अलाह वटि मुंहिंजा सिफारिशी आहिनि। रब चए थो त तव्हांजी पुकारी दुआ पूती कान्हे कि हिन उञे जी दुआ जेकी आहे पाणी खे चए त मुंहिंजे वात में पओ मां हुअ बि बालिग़ी कि कॾहिं बि पाणी जे वात में कोन पवंदो। माना इहा ॻाल्हि खोटी आहे, तव्हां सिफारिश खां तव्हां नथो ॿुधां। قل فاتخذتم من دوني أولياء لا يملكون لأنفسهم نفعا ولا ضرا قل هل يستوي الأعمى والبصير। जो छा तव्हां अल्लाह खां सवा ॿियनि खे पंहिंजो दोस्त बनायो आहे जेके नफ़े नुक़सान ॿिन्ही जा मालिक ऐं वारिस न आहिनि। अलाए जो मूंखां सवा जिन खे तव्हां पंहिंजा दोस्त बनायो आहे। ओ मुस्लमान क़ुरान खे पढ़, ही भी सूरत राद है, 13 सिपारो है। रब तो फरमाए त ते मुंहिंजा पैगंबर चओ इन्हनि खे त मूंखां सवाइ जिन खे तव्हां पंहिंजो दोस्त बनायो आहे नफ़े नुक़सान जा मालिक ऐं वारिस न आहिनि। न तुंहिंजो बेड़ो तारे सघनि, न तुंहिंजो गर्क करे सघनि, न तोखे मिसकीन करे सघनि, न तोखे अमीर करे सघनि, न तोखे बीमार करे सघनि, न तोखे सिहत ॾेई सघनि, न तोखे औलाद ॾेई सघनि, न तोखे बे औलाद करे सघनि, न तोखे मंडो करे सघनि, न तोखे हलाए सघनि, न तोखे नफ़ो ॾियनि न नुक़सान। कुल हल यस्तविल आमा वल बसीर। जो भलान दुनिया वारनि खां सुवाल कर अंधो ऐं ॾिसण वारा छा आहे बराबरि थी सघनि था? हिकिड़ो माण्हू अखियुनि खां वीचारो माज़ूर आहे, ॿियो अखियुनि वारो आहे, कि ॿई बराबरि थी सघनि था? अमल तस्तवी ज़ुल्मात वन नूर। भला सोझरो ऐं ऊंधा बराबरि थी सघनि था? थी न? ऊंधा ऐं सोजरो रोशनी बराबरि थी सघे थी, ॾींहं ई राति बराबरि थी सघनि। छा चवंदा आहियो बा? ॾींहुं त शींहुं आहे, ॾींहुं आहे। अंधो अंधो आहे, सॼो सॼो आहे। जॾहिं इहे बराबरि नथा थी सघनि त पोइ ख़ालिक ऐं मख़लूक बराबरि कीअं थींदा? अमजालू लिल्लाह शुरका खलक़ू का खल्क़ी बतशाबह खल्क़ अलैहिम। कि अल्लाह सां गॾु जिन खे तव्हां शरीक था कयो, पोइ हुननि बि का शइ पैदा कई आहे, रब बि पैदा कई आहे, पोइ हुननि ॿिन्हिनि जी शइ तोखे मिलंदड़ जुलंदड़ नज़र थिए थी त पोइ तोखे इन करे वहम पियो आहे न? अल्लाह चए थो यादि ॻाल्हि आहे त मूंखां सवाइ जिन खे तव्हां पुकारियो था, जिन खां सवाइ मूंखां सवाइ जिन जी इबादत कयो था, तव्हां भला इहो था सम्झो जिन्हनि का शइ पैदा कई आहे न? अरूनी मादा ख़लक़ू। ओ दुनिया वारो हिकिड़ी शइ मूंखे ॾेखारियो जिन्हनि पैदा कई आहे। कहिड़ी शइ हिननि पैदा कई आहे? अल्लाह सूरत हज में मिसाल ॾिनो। या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लहू इन्नल्लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। ओ इंसानो जी को मिसाल तुझा जे कन खोले ॿुधजा। ये न कारोबार जे लाइ ॻाल्हि आहे, पंहिंजे मतिलब जे कन छबा को ईअं कंदो हा बा ॿुधा वरी ॿुधा, वरी हाज़िर वेड़ींदा न कन खे। अलाह चए थो त कन खोले ॿुध। हिकिड़ो मिसाल तो ॾियणु हलियो आहियां कि मूंखां सवाइ जिन खे बि सॼो था लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलव यज्तमऊ लहू। कि हिकु मख बि नथा बनाए सघनि। ये सभ जा सभु तव्हांजा मददगार गॾु थी वञनि, तव्हांजा हाजत रवा गॾु थी वञनि, कि मख बि पैदा नथा करे सघनि। अब इन खां बि वधीक मखलूक में बि का शइ जेको मख तुंहिंजी चाह में पए त तूं उछलाए छॾींदो न यार नफ़रत थी अचे। होटल ते खणी पी वेंदी आहे, 40-50 रुपया थी वियो, पर घर में गोड़ कंदी थी वियो, छा ॾिनो अथव? फरमाए त कहिड़ी शइ न पैदा कई आहे जेको हुननि जी पैदा जी मुंहिंजी पैदा तव्हांखे जेका मुशबह करे छॾियो। हाणे केॾा वञो
कुलिल्लाहु खालिकु कुल्लि शैइन वल वाहिदुल क़हार। ए मुंहिंजा पैगंबरनि खे चओ हर शइ जो पैदा कंदड़ अल्लाह आहे जेको अकेलो आहे, वॾो ज़बरदस्त आहे। हर शइ जो पैदा कंदड़ जी उहो आहे, अकेलो बि आहे, ज़बरदस्त बि आहे। अॼु जेकॾहिं शादीअ खे थिया 5 साल, ज़ाल मुड़स खां वधीक परेशान वारी पाड़े वारा मायूं, अहिड़े अदी तोखे औलाद कोन्हे, मर्दनि ते एतबार न कजां, छा कंदो? ही बद 5 साल इंतजार कंदई जे ॿार न थिए त ॿी ज़ाल कंदो, ॿी शादी कंदो। पंहिंजे माशरे में ॿी शादी माना त नांग सूंघे वियो माई, जीअरे जड़ी मरी पई। फिलानी जगह ते पहुच, बस मूंखे ॿार थींदो कोन हो, असांजो बस पहुचण ई बस ॿार थी वियो। अल्लाह जा बना औलाद ॿार हिक नेमत आहे, इन नेमत खे अंबियान अल्लाह खां तलब कयो आहे। तव्हां छा था सम्झो कि इंसानी वसी ॻाल्हि आहे? ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया क़ाल रब्बि इन्नी वहन लदु मिन्नी वश्तअल अर्रासु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया व इन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्राती आक़िरा फहब ली मिन लदुनक वलिया यरिथुनी व यरिथ मिन आलि याक़ूब वजअल रब्बि रदिया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया। ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजे बाने ज़करिया ते जेको थोरो एहसान कयो माण्हुनि जे साम्हूं बयान कर। सूरत मरियम जी शुरू जो आयतूं आहिनि। रब करीम जानी वाणी मुंहिंजे लाइ तव्हांजे लाइ मिसाल ॾिना आहिनि। तव्हां त अकुल जा अंधा, तव्हां त रब खां जेके मायूस दर दर जूं ठोकरूं खाइण वारा मिसाल ॾेई तव्हांखे मूंखे सम्झाए थो त सम्झ इंसान। 80-90 साल जी उमिरि आहे धणी पंहिंजे रब खे थो छॾे। ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया। जॾहिं पंहिंजे रब खे आहिस्ते सजाई या ॿी माना त लिकी करे सजाई। 90 साल जो जेकर पोड़ो हींअर तव्हांजे साम्हूं चए या अल्लाह मूंखे पुट ते सब नौजवान खिलंदा, बाबू अञा अलाह खां ॿियो करे मां ॻाल्हि 90 साल में उन करे अल्लाह चए आस्ते घुरियाई जा माण्हुनि जे साम्हूं कोन घुरियाई, पंहिंजे मुख घुरियाई मालिक को पुट ॾे। ऐं मूं तोखां जॾहिं बि घुरियो आहे तो मूंखे मायूस न आहे कयो, नाउमीद न आहे कयो, तो ॾिनो ज़रूर आहे। وإني خفت الموالي من ورائي وكانت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا। पोयां खानदान मां बि ख़ौफ़तम, ज़ाल बि मुंहिंजी संढाए, न मुंहिंजी उमिरि आहे न मुंहिंजी घरवारी जी उमिरि आहे। हर शइ जी उमिरि थींदी आहे, पर मालिक तुंहिंजे साम्हूं उमिरि जी का बि हद खां तक़ाज़ा न आहे। इन्न अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर फइज़ा अराद शैअन यक़ूलु लहू कुन फयकून। जॾहिं तुंहिंजो रब कंहिं शइ जो इरादो कंदो आहे त चवंदो आहे थी तो आहे, शइ थी पवंदी आहे। तुला त कोन्हे मञा थो त आउं बि पोड़ो थी चुको आहियां, ॿार बचा थी चुका आहिनि, कमज़ोर थी चुको आहियां, पर इहा बि इक़रार अथमि त मुंहिंजी ज़ाल बि पोड़ी थी चुकी आहे, उहा बि संड आहे, हुन में बि औलाद हींअर कान्हे, पर तो में ताक़त आहे, तूं मूंखे ॾेई सघीं थो। हिकिड़ो पुटु तोखां घुरां।
लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ि यख़्लुक़ु मा यशा यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअल मन यशा अक़ीमा। जी ज़मीन आसमान जी बादशाहत अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे क्या प्यारा है। ओ हींअर पाण वेठा आहियूं, अचानक तूफान अची वञे, अचानक मींहुं अची वञे, हे सभु जज़्बा तव्हांजा धर्म हिकु सेकंड बि कोन लॻंदो। अल्लाह चए थो ज़मीन आसमान जी बादशाहत तसरुफ़ मुंहिंजे हथ में आहे, मुंहिंजे अख़्तियार में आहे, तव्हां सभु बेवस आहियो मुंहिंजे साम्हूं। जीअं चाहियां कयां, जीअं चाहियां पैदा कयां। यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर। जुड़जी मर्दी आहे जेके धेरू ने उनखे मर्दी आहे जेके पुट ॾे। और युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा, जेके चाहे पुट ई धेरू ॿई ॾेई छॾे। वयजअल मन यशा अक़ीमा, जेके चाहे बे औलादी संड करे छॾे। दुनिया में 4 जोड़ा अल्लाह बि बयान कया आहिनि। हिकु उहे आहिनि जिन खे सिर्फ़ धेरू मूं ॾिनियूं आहिनि, मरण मरी वियो पर मिस्कीन खे पुट कोन थियो। हिकिड़ी धी वरी ॿी चौथी पंजी सतीं अठीं इन आसिरे ते ख़ानदानी मनसूबा बंदी मिस्कीन कान कराए त मतां पुटो थी पए। चवंदा त ॿार ॿई चङा वधनि, वधीक न खपनि, पर हिन उमेद थियो त मतां थी पए, पर इहा उमेद पूरी कान थी। मुंहिंजी मर्ज़ी आहे। ॿियो जोड़ो आहे जिन खे सिर्फ़ पुट ॾिना आहिनि। टियों जोड़ो आहे जंहिंखे ॿई मूं ॾिना आहिनि, पुट ऐं धीअरूं। इहो दुनिया में वधि में वधि माण्हू। ऐं चौथों कहिड़ो, हिकिड़ी शादी कयईं औलाद कोन थियो, वरी ॿी कयईं उन मां कोन थियो, वरी टी कयईं उन मां कोन थियो। दोस्त असांजो सांगड़ में आहे, 3 शादियूं माशाअल्लाह कबि, टिनी मां मुंहिंजो हाणे हिकिड़ी वरी कटी। मुंहिंजे साहिब 3 त कंहिं महिल छा मुंहिंजो सुनो पूरी कर ॻाल्हि अलाह जी 4 कयो त मथां अलाह ॾेई वरी न हाण कोन। पर इंसान जे बस जी ॻाल्हि न आहे। हिते ज़करिया अलैहिस्सलाम छा थो चए, मालिक हिकिड़ो पुट यरिसुनी व यरिस मिन आल याकूब वजअलहु रब्बी रज़िया, मुंहिंजो ऐं आल याकूब जो वारिस थींदो। मालिक पुटड़ो बि अहिड़ो ॾिजां जो तोखे राज़ी करण वारो हुजे, नेक ऐं साले पुट अदा कर। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम, ओ ज़करिया थी तोखे पुट जी ख़ुशख़बरी था ॾियूं। इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया, जंहिंजो नालो बि यहया हूंदो, इन खां पहिरीं असां नालो बि नाहे रखियो। ॻाल्हि खे सम्झाइण, 80-90 साल जी उमिरि में रब खां ना उमीद नाहे। ओ चंडा तुंहिंजूं मूं त अञा 30 साल बि कान्हे। अल्लाह दुआ कहिड़ी क़बूल कई थी, जॾहिं पैदा थींदो त नाले सां गॾु पैदा थींदो, तोखे नाले रखण जी बि ज़रूरत नाहे। अॼु माशाअल्लाह पुटड़ो थींदो आहे न, पुटड़ो राति जो भले 3 बजे थिए, पर व्हाट्सएप ते सॼे इलाइक़े में जिथे तव्हांजी दोस्ती आहे उते ख़बर अची वई त बाबा फलाणे खे पुट थियो आहे। 5-6 महीननि खां वरी ख़बर तो थियो त कुझु आसरो आहे, चियाओ धी थी हुई, उन भला कोन ॿुधाई, माना अञा अथई न मन में न। इहो छो नथो वास्ते चलाए दादा, माशाअल्लाह अॼु अल्लाह ताला मूंखे धी ॾिनी आहे। इहो बि चवंदे केतिरा माण्हू अञा बि शर्माईंदा आहिनि, यार धी ॼाण माण्हुनि खे धी जो कहिड़ो ॿुधाइनि। बाबरा जंहिं शख़्स खे 2 धेरूं आहिनि ऐं उनजे करे कंहिं तकलीफ़ में अचो थो वञे, कई मसइला थियनि था, हुनजी पालना थो करे, हुनजी परवरिश थो करे, हुनजूं तकलीफ़ूं बर्दाश्त थो करे ऐं हुनजे सब्र खां कम थो वठे। अल्लाह ताला हिननि न्याणियुनि जे करे हुनखे जन्नत में दाख़िल कंदो। तव्हां मज़ाक था सम्झो छा? न्याणी खे कॾहिं बि पंहिंजे मथां ॿार ऐं बोझ न सम्झजां। रहियो नालो मसइलो नाले जो। रात जो थी शबीर साहब प्रोग्राम करे पहुचो तो 4 बजे फोन पी साईं पुट जो नालो छा रखूं? बाद ईअं त थियण अलाह जा बाना, अलाह ज़िंदगी दे सुभाणे हींअर थियो आहे त ख़ुदा करे 100 साल खां पोइ मरे। अहिड़ा बि अलाह जा बाना अथव। मौली साहब रखंदो
हाणे मौली साहब रखणी ज़रूरत ई न आहे। हाणे त तव्हां एंकरनि जा नाला रखंदो, मौली खे हिकिड़ी लाचार पियो आहे तव्हां नाला रखो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, नाले जो असर थो पए। सईद बिन मुसय्यब वॾो ताबई आहे, चए थो मुंहिंजो ॾाॾो अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नालो हुन खां पुछूं, हुन नालो छा ॿुधायो? नालो छा ॿुधाई? हुज़न, ॾुख, ग़म, सख़्ती। पाण न तूं साल असां जुड़वासीं। वहां मुंहिंजे वॾनि जो नालो किथे थो वठाइजे? पाण वॾड़ा नालो रखी विया आहिनि। वॾड़नि जो नालो के वॾड़ो त किरड़ नालो रखी वियो आहे, वॾो त मुंहिंजो चिबड़ नालो रखी वियो आहे, वॾो त मुंहिंजो टूह नालो रखी वियो आहे, वॾे त मुंहिंजो नालो लौंग ख़ान रखियो आहे, वॾे त मुंहिंजो फोटो रखियो आहे, वॾड़े मुंहिंजो नालो अंब रखियो, कंडो, चिबड़। इहे असांजा नाला त जंगली, जंगली जा आहे। यकीन करो अॼु बि नालो आहे वा कंहिंजो पुट आहे जंगली जो। वाकई मुंहिंजो जंगली अञा ताईं जंगल में थो रही न बा जंगली। तोती ख़ान, ये नाला न असांजा। तूं खा त ख़बर पवंदी न, छो चीसी इहे सभु शयूं कड़ियूं आहिनि। ये कड़ी शइ ते नालो रखंदासूं त अलाह बि हिनखे जल्दी प्यारो कोन कंदो, अलाह खे बि कड़ो रहंदो। मां अलाह मना त हिन जो खातो ई माना विसरी वेंदो। वरी अॼु फैशनी नालनि ते ॾिसो, अलाह जो रसूल फरमाए त पुट जो नालो बरकत न रख। छो? बाबा तव्हां आवाज़ ॾिनो घर में, बरकत घर में आहे, बरकत कोन्हे। तव्हां छा चवंदो बा घर में बरकत न आहे? चई न। तव्हां नालो रखियो रहमत, अबा घर में रहमत आहे न? बा घर में रहमत न आहे। तो नालो रखियो आहे दुआ, अबा घर में दुआ आहे कि दुआ कान्हे? बा घर में ईमान आहे, जो नालो रखियलु आहे तव्हांजो ईमान न? बा घर में ईमान कोन्हे। अबा हया घर में आहे, घर में हया कोन्हे? ये नाला न तव्हांजा। छो जो एंकर, ये छोरियूं एंकर ॾिसी टीवियुनि ते हाणे यार आऊं भला नाले सां जे माण्हू ख़ूबसूरत थिए त यार महिरबानी करे चओ त पाण गॾिजी नाला मटायूं। नाले सां ख़ूबसूरत केरु कोन थींदो, इहो यादि रखिजा। जहिड़ो मुहांडो मुंहिंजो आहे, अब्दुल कयूम इहो ई रहंदो। ऐं त नया रही जेको माण्हू ॾाढो सुहिणो आहे, हाणे आउं नालो चेंज थो कयां, अहिड़ो थी वञा, सुवाल ई पैदा कोन्हे। कारो आहियां त कारो ई रहंदो, तुंहिंजे नाले सां छो कोन थींदे? कुछ अकुल खां बि कमु वठो। अल्लाह जा बाना कई दीनी नाला आहिनि। ठीकु आहे जेकर दुनिया जो नालो तूं रखींदो जंहिंमें शिरक जी बू न आहे, जंहिंमें बिदअत जी बू न आहे, जेको आम नालो आहे, को मसइलो कोन्हे। पर कम अज़ कम उहे नाला हाणे उहे पुराणियूं ॻाल्हियूं त छॾियो न। त ॻाल्हि इहा बि हली इस्लाह माशरा। इस्लाह माशरे मोले केतिरियूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं जे मां अञा हिकिड़े में कोन था ॿाहिरि निकिरूं त अॼु शिरक आम आहे। ऐं माण्हू झोलियूं भरे भरे मुफ़्त में पिया तक़सीम कनि, रब खां ना उमीद ऐं हुनजे ग़ुलामनि ॾे उमीदवार पिया कनि त अचो हिन ते तव्हांखे मिलंदो। अलाह चए अच मूं ॾे। रब त उहो रब आहे जेको रोज़ाना बग़ैर कंहिं नागे जे पहिरें आसमान ते, जेको असां ॾिसूं था आसमान हेठि लही अचे थो, आहे को मूंखां घुरण वारो, आहे को मजबूर, आहे को दुआऊं करण वारो, आहे को गुनाहनि खां माफ़ी घुरण वारो। रब साईं इहा आवाज़ ॾींदो रहंदो आहे तव्हांजो फजर तुलू थी वञे, जेको मालिक असांखे सॾे पियो उॾी वञण जे लाइ तयारु न आहियो। अल्लाह जवानो, असांजे माशरे में शिरक उरूज ते आहे, बिदअत उरूज ते आहे, शराब नोशी। ऐं चवंदो त ॿ पैसा आया कोन्हनि, हमरा जथ में गिलास आयो कोन्हे, पाणी जो न शराब जो। ऐं केतिरा वॾा माण्हू इन शराब खे
बाक़ायदा माना हिकु पंहिंजे लाइ फ़ख्रु महसूस कंदा जो ख़बर पए त फलाणो माण्हू शराब थो पीए। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजुसुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ़्लिहून। ए ईमान वारो, शराब जो पीअण, जुआ जो रहण, ही आस्ताना ऐं धारा पलीत अथव, शैतानी अमल आहे। फज्तनिबू उन खां बचो लअल्लकुम तुफ़्लिहून, तव्हां त तव्हां कामयाब वञो। अल्लाह जो दिन चैन शैन खां पंहिंजो पान खे बचाइजां, जुआ खां बचाइजां। अॼु जुआ तव्हां ॾिसंदा आहियो त केतिरा माण्हू सॼो ॾींहुं महिनत करे करे गॾह गाॾो निभागो हलाए हलाए शाम जो 500-600 आया, पहिरीं वञी आंकड़ा पर्ची वठंदो, छो जो ज़िंदगी में 50 रुपए त हुनखे मिलिया, 5000 रुपया। हाणे 5000 जे ज़हन में घुमनि पिया त यार हो थी सघे थो अॼु मुंहिंजा 5000 निकिरनि। वर्त मिलिया अॼु खां 20 साल पहिरीं, 30 साल गुज़री, वरी नालो कोन आयुसि, पर हिन पंहिंजी आदत बनाई आहे, बसि सोते सोते तबाह करे पोइ पंहिंजे घर में। ऐं शराब, अल्लाह जो रसूल फरमायो त रब ते लाज़िम आहे त शराबीअ खे क़यामत जे ॾींहुं नारे गोता मां पीआरे। माण्हू अर्ज़ु कयो साईं इहो वरी छा आहे? पाण फरमायो कसबानियूं यानी गंदे क़िस्म जूं औरतूं जेके जहन्नम में सड़ंदियूं, उनजे ख़ासि उन मां जेको गंद निकिरंदो उहो बि शराबी तुंहिंजो प्यारो प्यारो वेंदो, दुनिया में वॼाए पीअंदो त हीउ पी ॾिस। अल्लाह जा बानो, वक़्तु मूंखे जेको मिलियो थी चुको आहे। इस्लाह माशा जो जेको मौज़ू आहे, अल्लाह ताला खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे शिरक बिदअत खां, इन्हनि तमामु नशन पतन खां पनाह में रखे ऐं सही माना में क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।